नाज़रीन, क़श्मोर में ڪرونا वायरस जा वधीक 19 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले में वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 312 थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर افضل सां। जी افضل, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, कोरोना जा वायर जेको आहे वधी रहिया आहिनि, ॾींहों ॾींहुं केसनि में इज़ाफ़ो थींदो थो रहे मुसलसल। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु जेको आहे 19 केस वधीक थिया आहिनि कश्मीर ज़िले जे अंदरि, जंहिंमें कश्मीर, कंदकोट ऐं तंगवानी जा केस शामिल आहिनि। हिन वक़्तु जेको केसनि जी सूरत हाल आहे उहो ॾींहों ॾींहुं जेतिरियूं टेस्टूं थियनि थियूं 50% उन्हनि मां केस जेको आहे पॉज़िटिव अचनि था। हिन वक़्तु कश्मीर ऐं कंदकोट ऐं तंगवानी जा काफ़ी इलाइक़ा बि सील कया विया आहिनि। कश्मीर में पुलिस जेको आहे सुमरा महला, हिंदू महला खे मुकमल जेको आहे सील करे कड़ो चाढ़े छॾियो आहे। मार्केटूं बि मुकमल बंदि आहिनि, लेकिन जेके केस आहिनि उन्हनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो थो वञे। जी अफ़ज़ल, अवां जी महिरबानी।